वॾे में वॾो ॾुख आहे। असीं मिसकिन मज़दूर माण्हू आहियूं। असीं उतां माल खपाए ऐं असां मज़दूरी जे वास्ते हिते पहुता आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं। असीं मज़दूर आहियूं। असां हिते पहुता आहियूं। हेॾो पेट्रोल पंप, हेॾो अमलो हिते रहे थो, माण्हू रहनि था, हर शइ रहे थी। ऐं सुबुह जो ॾींहुं ॾिठे जो हेॾी वॾी फुर थी आहे, हेॾो वॾो ज़ुल्म थियो आहे। हिन सां वेही अधु कलाक विढ़िया आहिनि, कंहिं मज़ाहिमत कान कई, न पुलिस न कंहिं बि मज़ाहिमत कान कई। हेॾो रोड हलंदड़ बेदर्दी सां मारियो वियो आहे। नाज़रीन, तव्हां खबर शेयर कंदा हलूं। खैबर रिपोर्ट अब्दुल हई शौक़। तालके मटियारी में बदअमनी वधी वई। तालके मटियारी जे सेखार थाने जी हद में कल्याण बंद सां एम महराज पेट्रोल पंप व टायर पंक्चर जे दुकान ते टे नामालूम फोरू मोटरसाइकिलुनि ते सवार थी आया, जेके दुकान जे मालिक जावेद बुरड़ो, आज़म बुरड़ो, आमिर बुरड़ो, गुल हसन बुरड़ो, नदीम बुरड़ो जन खे सख्त तशद्दुद जो निशानो बणाए जख्मी करे रोक रकम फुर करे फरार थी विया। तालके मटियारी जे सेकार थाने जी हद में टे नामालूम फोरुनि जी वारदात कल्याण बंद वट एम महराज पेट्रोल पंप वट पंक्चर जे दुकान ते टिन नामालूम फोरुनि दुकान मालिक जावेद बुरड़ो ऐं संदसि साथिन आज़म बुरड़ो, आमिर बुरड़ो, गुल हसन बुरड़ो, नदीम बुरड़ो जिन खे हथियारनि जे ज़ोर ते उन्हनि ते सख्त तशद्दुद करे जख्मी करे छॾियो। हुननि खां रोक रकम ऐं ॿियो कीमती सामान फुर करे फरार थी विया। यादि रहे त 3 ॾींहं पहिरियां बि मेन नेशनल हाईवे ते मोटरसाइकिल ते टे नामालूम फोरू यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं उस्तादनि खां फुर करे फरार थी विया हुआ। वॾे में वॾो ॾुख आहे। असीं मिसकिन मज़दूर माण्हू आहियूं। असीं उतां माल खपाए ऐं असां मज़दूरी जे वास्ते हिते पहुता आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं। असीं मज़दूर आहियूं। असां हिते पहुता आहियूं। हेॾो पेट्रोल पंप, हेॾो अमलो हिते रहे थो, माण्हू रहनि था, हर शइ रहे थी। ऐं सुबुह जो ॾींहुं ॾिठे जो हेॾी वॾी फुर थी आहे, हेॾो वॾो ज़ुल्म थियो आहे। हिन सां वेही अधु कलाक विढ़िया आहिनि, कंहिं मज़ाहिमत कान कई, न पुलिस न कंहिं बि मज़ाहिमत कान कई। हेॾो रोड हलंदड़ बेदर्दी सां मारियो वियो आहे। अञा ताईं को बि एक्शन नाहे खयो, ना ई पुलिस का असांखां कोऑपरेशन कयो आहे। जीअं त असां काफ़ी सारो मुतालबो बि असां कयो आहे, जीअं IG हैदराबाद, DIG सिंध ऐं SSP मटियारी SHO सेखाड़ खे असांजी गुज़ारिश आहे त जीअं असां ग़रीब माण्हू आहियूं, जीअं असांजे तक़रीबन 14.5 लख रुपया असांजी कैश रक़म फुर कई वई आहे ऐं हमरा बि असांजो सफ़ा सीरियस हालत में लाल बतिया हॉस्पिटल में मुंतकिल आहे। जेकॾहिं असां सां को बि इंसाफ़ न कयो वियो त इन सूरत में असां एहतिजाज कंदासूं। असांजी गुज़ारिश आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। उन्हनि मुतासिरनि बि उहो चयो हो त टे नौजवान फोरू मोटरसाइकिल ते अची असां खां फुर कई, जेका सेखाड़ थाणे जी हद में थी। अॼु वरी बि सेखाड़ जी हद में वाक़े कल्याण बंद वट हिकु दुकानदार खां फुर थी आहे। हिते जी सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त असांजे ज़िले मटियारी जी पुलिस हथ वठी बदअमनी कराए रही आहे। पुलिस को बि ॾोहारी गिरफ़्तार नथी करे, बाक़ी मंशियात जी मंथली वठण में पूरी आहे। असां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो था कयूं ऐं गवर्नर सिंध खां। असीं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, गवर्नर सिंध, SSP मटियारी, DIG हैदराबाद ऐं IG सिंध खां मुतालबो था कयूं त असां जे ज़िले में अमन अमान कराए ग़रीब मिसकीन माण्हुनि खे इज़त सां रहण ॾिनो वञे।